अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर चांडका जे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो चांडका जे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो चांडका गर्ल्स हॉस्टल जे शागिर्दाणियुनि सां इंसाफ़ कयो। PRSF दौलतपुर सफ़न पारां चांडका मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि जे पुरअमन तहरीक सां यकजहती ऐं CMC इंतिज़ामिया जे शागिर्द दुश्मन रवैये ऐं MD-कैट जे शागिर्द सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ दौलतपुर सफ़न प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन सिंध तरफ़ां ऐलानियल सिंध गीर एहतिजाजनि सॾ ते दौलतपुर सफ़न प्रेस क्लब अॻियां ज़ुबैर आज़ाद, गुलाब खान उन्नड़, कामरेज आकाश ऐं मिठल जिसकाणीअ जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिननि चयो त चांडका मेडिकल कॉलेज जे गर्ल्स हॉस्टल में पेश आयल हिरासमेंट जे वाक़िए ते शफ़ाफ़ जांच लाइ कमेटी तश्कील ॾिनी वञे, जंहिं में शागिर्दनि ऐं शागिर्दियाउनि खे पिणु शामिल कयो वञे ऐं हुननि सां गॾोगॾु हिरासमेंट वाक़िए में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिननि वधीक चयो त न हॉस्टल प्रोवेस्ट, डिप्टी प्रोवेस्ट, सिक्योरिटी इंचार्ज ऐं हॉस्टल मैनेजमेंट जे इंचार्ज खे हटायो वञे। चांडका मेडिकल कॉलेज गर्ल्स हॉस्टल जी सिक्योरिटी सख़्त कंदे दीवारियूं वॾियूं कयूं वञनि ऐं उन्हनि खे कंटेदार तारूं लॻायूं वञनि। शागिर्दनि जे तहफ़ुज़ लाइ एंटी हिरासमेंट सेल क़ाइमु कयो वञे। हिननि वधीक चयो त चांडका मेडिकल कॉलेज जे पुरअमन एहतिजाज कंदड़ शागिर्दनि PRSF जे सदर कामरेज आमिर हुसैन चांडियो ऐं नाइब सदर कामरेज इरशद लाड़ समेत ॿियनि समूरनि शागिर्दनि मथां कूड़ा शोकास नोटिस ऐं कूड़ियूं FIR ख़तमु कयूं वञनि। चांडका मेडिकल कॉलेज जे इंतिज़ामिया पंहिंजे शागिर्द दुश्मन ऐं तइलीम दुश्मन पॉलिसियूं बंदि कंदे इदारे जी शागिर्दनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे ऐं उन्हनि सां इंसाफ़ करे। MD-कैट जे शागिर्दनि सां इंसाफ़ कंदे उन्हनि जो दाख़िला फ़ार्म जी नाजाइज़ फ़ीस 8,000 मां घटि कंदे मुनासिब फ़ी मुक़ररु कई वञे। MD-कैट जी पोरियत शागिर्द खां तइलीम जो हक़ खसणु बंदि कयो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।